केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सॉल्यूशंस सबक 7 solubility and factors affecting आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजुला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असां जो के लेक्चर जा मौजू आहिनि solubility ॻरण पज़ीरी factors affecting solubility ॻरण पज़ीरी ते असरअंदाज थींदड़ अंसर nature of substances temperature solute solvent interaction ही टई फैक्टर्स आहिनि जेके कंहिं बि शइ जी ॻरण पज़ीरी ते असरअंदाज थींदा इन्हनि खे पिणु असीं हिन ई लेक्चर में सम्झंदा हलंदासीं solubility ॻरण पज़ीरी solubility is defined as the maximum quantity of solute that can be dissolved in 100 grams of solvent to prepare saturated solution at a particular temperature. ॻरण पज़ीरीअ जी वस्फ़ ही आहे त कंहिं बि ॻारींदड़ जे 100 ग्रामनि में का शइ केतिरा ग्राम ॻरे थी उन्हनि ग्रामनि खे उन शइ जी ॻरण पज़ीरी चऊं था मिसाल जे तौर ते 100 ग्राम पाणी खणो उन में तव्हां खंडु ॻारियो था उहा वधि में वधि मिसाल जे तौर ते 40 ग्राम ॻरी उन खां वधीक ॻारियोसि था त उहा तरे में साबित बीठी आहे ॻरे नथी त 40 ग्राम खंड जा सॉल्युबिलिटी सरबी पर जेकॾहिं वरी लूणु था ॻारियूं 100 ग्राम पाणी में त उहो आहे 50 ग्राम त असां चवंदासीं त लूण जी सॉल्युबिलिटी खंड जी सॉल्युबिलिटी खां वधीक आहे ॻरण पज़ीरी में कंहिं बि ॻारींदड़ जा या सॉल्वेंट जा 100 ग्राम खणिबा आहिनि उन में का बि शइ ॻारी वेंदी आहे जेका शइ वधीक उन में ॻरंदी वधीक मिक़दार उन शइ जो ॻरंदो त उन जी सॉल्युबिलिटी वधीक सरबी मैक्सिमम अमाउंट ऑफ अ सॉल्यूट दैट कैन डिज़ॉल्व इन अ सॉलेंट कंहिं बि शइ जो वधि में वधि मिक़दार जेको कंहिं ॻरंदड़ में ॻरी वञे त उनखे असां चऊं था ॻरण पज़ीरी Different substances have different capability to dissolve in the same solvent at a particular temperature. हिकिड़े ख़ासि गर्मी पद ते साॻे ई सॉल्वेंट जे अंदरि मुख़्तलिफ़ शयूं मुख़्तलिफ़ मिक़दार में ॻरण जी क़ाबिलियत रखनि थियूं मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड पाणीअ जे 100 ग्रामनि में 100 डिग्री सेंटीग्रेड ते जेको ॻरंदो आहे उनजो मिक़दार हूंदो आहे 39.12 ग्राम पर सिल्वर क्लोराइड जेकॾहिं पाणी जे 100 ग्रामनि में 100 डिग्री सेंटीग्रेड ते ॻारिजे त उनजी ॻरण पज़ीरी आहे 0.002 ग्राम हाणे हिन मां ज़ाहिर थिए थो त सोडियम क्लोराइड जी सॉल्युबिलिटी सिल्वर क्लोराइड खां वधीक आहे जनरल प्रिंसिपल्स ऑफ सॉल्युबिलिटी ॻरण पज़ीरीअ जा कुझु आम उसूल The general principle of solubility is like dissolve like. ॻरण पज़ीरीअ जो आम जेको उसूल आहे उहो आहे लाइक डिज़ॉल्व लाइक यानी जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में उहा ॻरंदी It means that two substances with the similar intermolecular forces are likely to be soluble in one another. इन जो मतिलबु इहो आहे त ॿ शयूं जिन जा इंटरमोलिकुलर फोर्सिस हिक जहिड़ा आहिनि हिक जेतिरा आहिनि त उहे हिक ॿिए में मिली वेंदियूं मिक्स थी वेंदियूं ॻरी वेंदियूं इट हैज़ बीन ऑब्ज़र्व्ड दैट ही मुशाहिदो कयो वियो आहे त तेल ऐं पाणी न आहिनि मिलंदा छो त ऑयल इज़ नॉन पोलर वाटर इज़ पोलर पाणी जेको आहे उहो पोलर आहे हिकिड़ो चार्जिस वारो कंपाउंड आहे एंड ऑयल इज़ नॉन पोलर ऐं जेको तेल आहे उहो नॉन पोलर आहे उन ते चार्जिस न आहिनि हुजूं हाणे ॿई हिक ॿिए जहिड़ा न आहिनि लाइक डिज़ॉल्व लाइक हिते अप्लाई नथो थिए तेल नॉन पोलर आहे पाणी पोलर आहे इहे ॿई हिक ॿिए सां लाइक कोन्हनि के अनलाइक आहिनि आयोनिक एंड पोलर सॉल्यूट डिज़ॉल्वड इन पोलर सॉल्वेंट्स आयोनिक ऐं पोलर जेके सॉल्यूट आहिनि उहे पोलर ॻारींदड़नि में ई ॻरंदा मिसाल जे तौर ते सोडियम कार्बोनेट शुगर या अल्कोहल पाणी में ॻरी वेंदा आहिनि छो त इहे आयोनिक ऐं पोलर मुरकब आहिनि नॉन पोलर सॉल्यूट डिज़ॉल्व इन नॉन पोलर सॉल्वेंट्स नॉन पोलर वरी गैर कुतुबी जेके मुरकब आहिनि या गैर कुतुबी जेके ॻरंदड़ आहिनि
उहे गैर कुतुबी ॻारींदड़नि में ई ॻरंदा। मिसाल जे तौर ते ऑयल ऐं पेंट्स उहे ईथर में ॻरी वेंदा आहिनि। या वरी ॾिसो जेको घासलेट हूंदो आहे उन में तव्हांजो जेको रंग कंदा आहियो तव्हां टीयरनि खे गाउडरनि खे, उहो पेंट जेको आहे उहो रंग उन घासलेट में लहंदो आहे, पाणी में कोन लहंदो। छो त घासलेट बि नॉन पोलर आहे ऐं पेंट बि नॉन पोलर आहे। पाणी वरी जेको आहे पोलर आहे। सिमिलरली वैक्स एंड फैट्स डिज़ॉल्व इन बेंजीन बट नॉट इन वाटर। साॻे तरीक़े सां जेको वैक्स आहे, मेण ऐं जेको चर्बी थिए थी, फैट्स, उहे बेंजीन में ॻरंदियूं, पाणीअ में न आहिनि ॻरंदियूं। नॉन पोलर कंपाउंड्स आर नॉट सॉल्युबल इन पोलर सॉल्वेंट्स। वरी गैर कुतुबी जेके मुरकब आहिनि उहे कुतुबी ॻारींदड़नि में मिसाल जे तौर ते पाणी में न ॻरंदा। फॉर एग्ज़ाम्पल ऑयल, पेट्रोल, बेंजीन, इहे सभु नॉन पोलर आहिनि। दे आर नॉट डिज़ॉल्व इन वाटर बिकॉज वाटर इज़ पोलर। इहे पाणी में न ॻरंदा आहिनि। छो त पाणी जेको आहे उहो पोलर आहे। तंहिंजे करे यादि रखो, लाइक डिज़ॉल्व लाइक जो मतिलबु आहे त पोलर शइ पोलर सॉल्वेंट में ॻरंदी, नॉन पोलर शइ नॉन पोलर सॉल्वेंट में ॻरंदी। नंबर ॿियों प्रिंसिपल आहे सॉल्यूट सॉल्वेंट इंटरेक्शन। ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ जो पाण में तालुक, इंटरेक्शन। इफ force of attraction dominates force of repulsion, solute solvent interaction will get started and solute will be dissolved and vice versa. जेकॾहिं फोर्स ऑफ अट्रैक्शन जेके आहिनि सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जे विच में, इहो यादि रखणु घुरिजे, सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जे ज़रड़नि जे विच में जेकॾहिं फोर्स ऑफ अट्रैक्शन वधी थो वञे, देन द फोर्स ऑफ रिपल्जन, जेको फोर्स आहे हिक ॿिए खे परे धिकींदो आहे, उन खां वधीक अट्रैक्शन जो फोर्स जेको हिक ॿिए शयुनि खे पंहिंजे हिक ॿिए जे वेझो आणींदो आहे, उहो वधी वियो, अट्रैक्शन वारो फोर्स वधी वियो, त सॉल्यूट सॉल्वेंट इंटरेक्शन जेके आहिनि उहे शुरू थी वेंदा ऐं सॉल्यूट उन सॉल्वेंट में ॻरणु शुरू कंदो। पर जेकॾहिं फोर्स ऑफ रिपल्जन सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जे विच में शुरू थी वियो त पोइ फोर्स ऑफ अट्रैक्शन कमज़ोर थींदो ऐं सॉल्यूट सॉल्वेंट इंटरेक्शन कोन थींदो। ॾिसो हिते असां जीअं ई सॉल्यूट हिन में अंदरि असां विधोसीं त छा थींदो, इहे जेके सॉल्वेंट जा ज़रड़ा आहिनि ऐं इहे जेके सॉल्यूट जा ज़रड़ा आहिनि उन्हनि जे विच में फोर्स ऑफ अट्रैक्शन पैदा थींदी। हिक ॿिए सां इहे शयूं जेके आहिनि मालिक्यूल जेके आहिनि हिक ॿिए सां मिलंदा वेंदा। सॉल्यूट जा ज़रड़ा हिक ॿिए खां छिॼंदा ऐं सॉल्वेंट जे ज़रड़नि सां मिलंदा वेंदा। ईअं तव्हां ॾिसंदो त उहा जेके सॉल्यूट ऐं सॉल्वेंट हुया उहे पाण में मिक्स थी वेंदा, हिकिड़ो ॻार ठही वेंदो। लूण जो मिसाल बि ईअं आहे। सोडियम क्लोराइड आहे। असां उहो जेॾी महिल जो पाणीअ में दाख़िल कंदा आहियूं, शामिलु कंदा आहियूं, ॻारींदा आहियूं पाणीअ में, त छा थींदो आहे, पाणीअ जो मालिक्यूल जीअं ईंदो त अची करे उहो हिन सोडियम खे हितां खणंदो। हाणे नेगेटिव पोर्शन आहे, इहो नेगेटिव पोर्शन पाणीअ जो छा कंदो, हिन सोडियम खे खणंदो, सोडियम हितां धार कंदो, छिॼंदो। हाणे छा था कनि, हिन जे विच में अट्रैक्शन जो फोर्स ॾिसो वधीक थो थी वञे, हीउ पॉज़िटिव आहे, नेगेटिव आहे। वरी पाणीअ जो जेको हीउ ज़रड़ो आहे जंहिंखे पॉज़िटिव हाइड्रोजन जेको आहे पॉज़िटिव एंड वारो आहे, उहो हिन क्लोराइड खे छिके वठंदो, छो त हुन ते नेगेटिव आहे। ईअं आहिस्ते आहिस्ते छा थींदो त जेको सोडियम क्लोराइड जा ज़रा पाण में मिलियल आहिनि उहे हितां निकिरंदा ऐं अॻिते सॉल्वेंट सां इंटरेक्ट कंदा वेंदा, उन सां तालुक जोड़ींदा वेंदा। तव्हांजो सॼो जेको लूणु आहे उहो गुम थी वेंदो। छो त ज़रो ज़रो थी करे इहो विराइजी वेंदो, पाणी जा मालिक्यूल उन्हनि खे खणी पाण सां गॾु इंटरेक्ट कराईंदा ऐं उहो हिक ॿिए खां अलॻि थींदा वेंदा। ईअं जेको लूणु आहे उहो पाणी में ॻरंदो आहे। ईअं को बि सॉल्यूट सॉल्वेंट सां इंटरेक्शन कंदो त हिकिड़ो ॻार ठहंदो। नंबर 3 जनरल प्रिंसिपल आहे टेम्परेचर, गर्मी पद। Solubility is directly proportional to the temperature in solid and liquids. ॻरण पज़ीरीअ जो तालुक जेकॾहिं शयूं लिक्विड आहिनि या सॉलिड आहिनि त उन्हनि जी ॻरण पज़ीरीअ जो तालुक गर्मी पद सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सिधी निस्बत थो रखे। सॉल्युबिलिटी आहे वधंदी जेकॾहिं टेम्परेचर बि वधे थो, टेम्परेचर बि वधंदो थो वञे। ॾिसो 80 आहे त सॉल्युबिलिटी हेॾो 380 आहे। हिते टेम्परेचर आहे तक़रीबन 95-96, त उते ॾिसो त ॻरण पज़ीरी बि 380 खां मथे थी वई आहे। हाणे ॻरण पज़ीरी आहे 390 त हेठां तव्हांजो टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड आहे, त यानी ॻरण पज़ीरी गर्मी पद सां सिधी निस्बत रखे थी।
इन सां छा थींदो आहे त हॉट वाटर मॉलिक्यूल्स हैव ग्रेटर काइनेटिक एनर्जी एंड कोलाइड विद सॉलिड सॉल्यूट मोर विगोरसली। पाणी आहे या ॿियो को जेको तव्हांजो सॉल्वेंट आहे उनखे जेॾी महिल गर्मी मिलंदी त उन्हनि जी काइनेटिक एनर्जी वधंदी ऐं उहे छा कंदा, सॉल्यूट जे ज़रड़नि सां वञी करे मिलंदा, उन्हनि खे धार कंदा ऐं हरकी तवानाई वधी वेंदी सॉल्यूट जे ज़रड़नि जी बि, त उहे तकड़ा तकड़ा हिक ॿिए सां मिलंदा वेंदा। A greater amount of sugar will dissolve in warm water than in cold water। तव्हां इहो मुशाहिदो बि कयो हूंदो त थधे पाणीअ में खंडु देरि सां ॻरंदी आहे, पर गरम पाणीअ में खंडु तकड़ी ॻरी वेंदी आहे। The solubility of potassium chloride is 34.7 gram to 100 gram of water at 20 degree centigrade। पोटेशियम क्लोराइड हिकिड़ो लूणु आहे, पाणी जेकर 20 डिग्री सेंटीग्रेड ताईं गरम कजे ऐं उहो पाणी हुजे 100 ग्राम त उन में पोटेशियम क्लोराइड ॻरंदो 34.7 ग्राम। पर जेकॾहिं पाणी खे 100 डिग्री सेंटीग्रेड ताईं गरम कयो त इहो पोटेशियम क्लोराइड जो मिक़दारु 34 मां वधीक 56.7 ग्राम थी वेंदो। For all gases the solubility decreases as the temperature of the solution increases। जेके बि गैसूं आहिनि उन्हनि जी सॉल्युबिलिटी वरी गर्मी पद सां टेम्परेचर सां उबती निस्बत थी रखे। जीअं सॉल्यूशन जो टेम्परेचर वधंदो त सॉल्युबिलिटी गैसिस जी जेका आहे उहा घटिजी वेंदी। असां हे ॾिसो त ही जीअं असांजो सॉल्युबिलिटी आहे हे सॉलिड जी ॾेखारियल आहे, त सॉलिड जो जीअं जीअं टेम्परेचर सॉल्यूशन जो वधंदो त सॉलिड जी सॉल्युबिलिटी वधंदी थी वञे, पर गैस जी सॉल्युबिलिटी डिक्रीज़ थींदी थी वञे। इन जो आम मिसाल इहो आहे, तव्हां जॾहिं का बि थधी बोतल तव्हां पीअंदा आहियो त उहा तव्हांखे हाज़मो कराईंदी आहे, ओघराई तव्हांखे ॾियारींदी आहे। गैस जो ज़ाइक़ो या उनजो जेको उनजो असरु आहे, इफेक्ट आहे, उहो तव्हां महसूसु कंदा हो। छो त थधी आहे बोतल त उन में तव्हांखे गैस जेका आहे उहा डिज़ॉल्व थियल मिलंदी, ॻरियल हूंदसि। पर जेकॾहिं गरम बोतल पीजे त उन गैस जो इफेक्ट असां महसूसु न कंदासीं, छो त गरम बोतल मंझां उहा गैस जेका आहे उहा ॿाहिरि निकिरी वेंदी आहे। जीअं ई बोतल खे खोलींदा आहियूं त उहा गैस जेका अॻवाट ई लिक्विड खां ॿाहिरि निकितल बीठी हूंदी आहे उहा हवा में मिली वेंदी आहे ऐं असां बग़ैर गैस जे उहा बोतल पीअंदा आहियूं, तंहिंजे करे उन गैस जो इफेक्ट बि ज़ाहिर न थींदो आहे। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुरु थींदासीं नए लेक्चर सां गॾु।